मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त जेको रमज़ान मुबारक जी ख़बर सभ खां पहिरियां ॾींदो उन ते जन्नत वाजिबु थींदी, इन जी वज़ाहत फरमायो। अच्छा, हे हिकिड़े क़िस्म जो हवाला, जन्नत एतिरी सस्ती न आहे जो हिकिड़े पैगाम ते तव्हांखे जन्नत मिले। जेकॾहिं जन्नत एतिरी सस्ती हुजे हा त पोइ साहबा जिहाद में छो वञनि हा। जन्नत जेकॾहिं एतिरी सस्ती हुजे हा त पोइ साहबा नमाज़ छो पढ़नि हा। जन्नत जेकॾहिं एतिरी सस्ती हुजे हा त साहबा पंहिंजी औलाद खे शहीद छो कराइनि हा। हे बिल्कुलु हिकिड़े क़िस्म जो हवाला, कंहिं बि हदीस में इहो हवालो न आहे त रमज़ान जी ख़बर जेको तव्हां पहिरियां ॾियो ऐं तव्हांखे हुन ते जन्नत मिली वञे। हे हिकिड़े क़िस्म जो हवाला, कंहिं बि हिकिड़ी ज़ईफ़ खां ज़ईफ़ कौल जे अंदरि बि इहा ॻाल्हि न आहे। ज़ईफ़ खां ज़ईफ़ कौल जे अंदरि बि इहा ॻाल्हि न आहे त जन्नत जेको आहे रमज़ान जी ख़बर ते तव्हांखे मिले। हे बिल्कुलु हिकिड़ी ग़लति ॻाल्हि आहे। बाक़ी रमज़ान मुबारक जा रोज़ा फ़र्ज़ आहिनि, उन रमज़ान जे रोज़नि खे पाबंदी सां रखो, नमाज़ खे पाबंदी सां पढ़ो, हज खे जेको आहे पाबंदी सां कयो, ऐं अहिड़ी तरह ज़कात खे पाबंदी सां ॾियो। अहिड़ी तरह इनशाअल्लाह इहो जन्नत खे हासिलु करण जो हिकिड़ो ज़रियो आहे। बाक़ी जन्नत अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे हथ में आहे। अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि खे सही राह ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।